दोस्तों, एक दरवेश ऐं उनजो नंढी उमिरि वारो चेलो शहर खां परे कंहिं झंग में रहंदा हुआ। दरवेश आमतौर ते ख़ुदा ताला जी यादि में मसरूफ़ रहंदो हो ऐं चेलो आसपास जे ॻोठनि मां ख़ैरात वठी ऐं संदसि ख़िदमत कंदो हो। दरवेश जी दिलि इंसानियत जे दर्द सां तमामु भरियल हुई ऐं हू सुबुह शाम इंतिहाई दर्द विचां इहा दुआ घुरंदो हो त मुंहिंजा परवरदिगार, मां हिकु बेवस ऐं बेवसीलो इंसान आहियां ऐं तुंहिंजे बाननि जी का बि ख़िदमत नथो करे सघां, पर जेकॾहिं तूं मूंखे बादशाह बणाई त मुंहिंजी ज़िंदगीअ जो हर हिकु साह पसाह बुखियनि ऐं उघाड़नि इंसाननि जी ख़िदमत जे लाइ वक़ुफ़ हूंदो। मां यतीमनि, बेवाहुनि ऐं मिसकीन माण्हुनि जी सरपरस्ती कंदुसि। मां मुहताजनि जे लाइ लंगर खाना खोलींदुसि। मां अदुल ऐं इंसाफ़ क़ाइमु कंदुमि। रिश्वतखोर ऐं बददियानत अमलदारनि खे इबरतनाक सज़ाऊं ॾींदुसि। मज़लूम मूंखे पंहिंजी ढाल सम्झंदा ऐं ज़ालिम मुंहिंजे नाले खां बि ॾकंदा। मां नेकी ऐं भलाईअ खे अॻिते वधाईंदुसि। नंढी उमिरि वारे चेले खे इहो यकीन हुयो त कंहिं न कंहिं ॾींहुं मुर्शिद सगोरे जी दुआ ज़रूरु अघामंदी ऐं संदन ॾींहं फिरंदा। पर वक़्तु गुज़रंदो वियो, चेलो जवान थी वियो ऐं नेक दिल दरवेश में ॿुढाइप जा आसार ज़ाहिर थियण लॻा। आहिस्ता आहिस्ता चेले जे एतिक़ाद में बि फ़र्क़ु अचण लॻो। एतिरे ताईं जो जॾहिं दरवेश दुआ जे लाइ हथ खणंदो हो त हू संदसि वेझो वेहण बदिरां कुझु क़दम परे वेहंदो हो ऐं दॿियल आवाज़ में आहिस्ते आहिस्ते इहा दुआ घुरणु शुरू करे ॾींदो हो। हू चवंदो हुयो, ऐं मुंहिंजा परवरदिगार, हाणे मुंहिंजो मुर्शिद त पोड़ो थी चुको आहे। संदसि वार अछा थी विया आहिनि, ॾंद बि भॼी पिया अथसि ऐं अखियुनि जी रोशनी बि जवाबु ॾेई वई अथसि। हाणे हू मूंखे तख़्त बदिरां क़बर जे वेझो नज़र अची रहियो आहे। जेकॾहिं तोखे हिकु नेकदिल इंसान जो बादशाह हुजणु पसंदि कोन्हे त मूंखे बादशाह बणाए छॾ। आउं इहो वाइदो थो करियां त मुंहिंजो हर हिकु कमु मुंहिंजे मुर्शिद जे ख़्वाहिशुनि जे बिल्कुलु उबतड़ हूंदो। मां सच्चीअ दिलि सां वाइदो थो करियां त मां मिसकीननि खे वधीक मिसकीन, बेवसनि खे वधीक बेवस ऐं मज़लूमनि खे वधीक मज़लूम बणाइण जी कोशिश कंदुसि। मां चोरनि ऐं धाड़ेलनि जी सरपरस्ती कंदुसि। मां शरीफ़नि खे ज़लील कंदुसि ऐं ज़लीलनि खे इज़त वारनि कुर्सियुनि ते विहारींदुसि। मां रिश्वतखोर ऐं बददियानत अमलदारनि जी सरपरस्ती कंदुसि। शुरूआत में ही होशियार चेलो लिकी लिकी दुआऊं घुरंदो हो, पर आहिस्ते आहिस्ते संदसि हौसले में वाधारो थींदो वियो ऐं कुझु वक़्त खां पोइ संदसि इहा हालत हुई त जॾहिं मुर्शिद दुआ जे लाइ हथ खणंदो हो त हू बि संदसि वेझो ई अची वेहंदो हुयो ऐं वॾे आवाज़ में पंहिंजी दुआ वरजाइण शुरू कंदो हो। दरवेश पंहिंजे अखियुनि में ॻोढ़ा आणे इहो चवंदो हो त जेकॾहिं बादशाह बणिजी वञा त अदुल ऐं इंसाफ़ खे क़ाइमु करियां ऐं नेकी ऐं सचाईअ जो दर्स ॾियां। ऐं चेलो खिली चवंदो हो त जेकॾहिं मां बादशाह बणिजी वञा त ज़ुल्म ऐं बुराईअ जो झंडो खणंदुसि। दरवेश चवंदो हुयो त मुंहिंजे ख़ज़ाने मां माज़ूर ऐं मुहताज माण्हुनि खे वज़ीफ़ा मिलंदा ऐं चेलो चवे त मां मथनि सख़्तु जुर्माना मढ़ींदुसि। दरवेश खेसि दड़का ॾींदो हो ऐं कॾहिं कॾहिं लठ खणी खेसि ड्रोड़ाईंदो हो, पर चेलो पंहिंजे रिवायती अदब जे बावजूदि पंहिंजे मौक़िफ़ ते क़ाइमु रहियो। पोइ उहो ई थियो जेको थींदो पियो अचे, यानी मुल्क जो बादशाह वफ़ात करे वियो ऐं तख़्त जा केतिरा ई दावेदार हिक ॿिए जे ख़िलाफ़ तलवारूं खणी मैदान में लही आया। दूर अंदेश वज़ीर रातो राति तमामु दावेदारनि खे गॾु कयो ऐं हिकिड़ी तजवीज़ पेश कयईं। वज़ीर चयो त हाणे मुल्क खे घरू वेड़ खां बचाइण जे लाइ हिकु ई सूरत आहे, इहा हीअ त शहर जा सभु दरवाज़ा बंदि कया वञनि ऐं सुबुह जो सवेरे ॿाहिरि खां जेको माण्हू सभ खां पहिरियां ओलह वारे दरवाज़े खे अची खड़काईंदो त उन खे बादशाह तस्लीम कयो वेंदो। इहा तजवीज़ सभिनी मञे वरिती। पोइ ईअं ई थियो त नेक दिल दरवेश जो चेलो पिनण जे लाइ कंहिं नंढे ॻोठ जो रुख़ करण बदिरां मुल्क जे गादीअ वारे शहर ॾांहुं वञी निकितो। पिरह फुटीअ जो इन शहर जे ओलाहे दरवाज़े ते दस्तक ॾिनी। पहरेदारनि दरवाज़ो खोले खेसि सलामी पेश कई ऐं अमीर माण्हू खेसि हिकु जुलूस जी शक्ल में शाही महल ॾांहुं वठी विया। नए बादशाह तख़्त ते वेहण शर्ती इहो हुकुम जारी कयो त मुंहिंजी सल्तनत में जेतिरा बि दरवेश, फ़क़ीर ऐं साधु आहिनि उन्हनि खे बिना कंहिं देर जे गिरफ़्तार करे जेलनि में विधो वञे। इन हुकुम जी तामील कई वई, पर ख़ुशकिस्मतीअ सां नए बादशाह जे मुर्शिद खे कंहिं तरह इहा ख़बर पइजी वई त संदसि होशियार चेले जी दुआ अघामी वई आहे। इन करे हू सरहद पार करे हिकु ॿिए मुल्क में हलियो वियो। इन खां पोइ जेको इन बादशाहीअ में थियो उहो ॿुधाइण जी ज़रूरत कोन्हे। नए बादशाह पूरी चुस्ती ऐं ईमानदारीअ सां पंहिंजा तमामु वाइदा पूरा कया। नहरुनि जो पाणी बंदि कयो वियो, खूह ऐं तलाउ गंदे पाणीअ सां भरिया विया, चोरनि ऐं धाड़ेलनि खे जेलनि मां कढी हुकूमत जो कारोबार सौंपियो वियो। नेक ऐं ख़ुदा परस्त इंसाननि ते ज़ुल्म जी इंतिहा कई वई। मतिलबु त उन्हनि दानिशमंद माण्हुनि खे सिर लिकाइण
लॻाइण जे लाइ बि जॻह कान थे मिली। जिन मुल्क जी भलाईअ जे लाइ हिक फ़क़ीर खे तख़्त ते खणी विहारियो। जॾहिं नए बादशाह जा ज़ुल्म हाणे सहप खां वधी विया त अवाम जे अॻुवाणनि संदसि जे नसुल जी पुछागाछा करणु शुरू कई। अॻूणे वज़ीर आज़म जी क़यादत में हिकु वफ़द घणी ॻोल्हा खां पोइ बादशाह जे मुर्शिद जी ख़िदमत में वञी हाज़िर थियो ऐं खेसि दांह ॾिनई त ख़ुदा जे वास्ते असांखे हिन मुसीबत खां निजात ॾियारियो। वॾी उमिरि जो दरवेश पंहिंजे चेले जे साम्हूं वञण खां ॾाढो घबराए रहियो हो, पर वफ़द जे माण्हुनि जे रोइण ऐं दाहुनि खां मुतासिर थी हू इहो ख़तरो खणण जे लाइ तयारु थी वियो। जॾहिं हू दरबार में हाज़िर थियो त बादशाह सलामत पंहिंजे पीरो मुर्शिद खे ॾिसंदे ई पंहिंजो माज़ी यादि करे वरितो ऐं हुन झुकंदे चयो त मुर्शिद साईं, फरमायो तव्हांजी कहिड़ी ख़िदमत करे थो सघां? दरवेश जवाबु ॾिनुसि त मां पंहिंजे लाइ त कुझु बि नथो घुरां, मां सिर्फ़ु तुंहिंजी रैयत जे लाइ रहम जी अपील करण आयो आहियां। तूं ताक़त जे नशे में उहो ज़मानो विसारे वेठो आहीं जॾहिं पाण पिनी खाईंदा हुआसीं। ख़ुदा खां डिॼ, हीअ दुनिया फ़ानी आहे, जेकॾहिं थी सघई त मौत खां अॻु को नेक कमु करे वठ। बादशाह कावड़ में अची जवाबु ॾिनो त ॾिसो क़िबला, तव्हां मुंहिंजी बर्दाश्त जो इम्तिहान वठण जी कोशिश न करियो। या तव्हांजी ख़ुशकिस्मती चइबी त तव्हां मुंहिंजा मुर्शिद आहियो ऐं मां तव्हां ते हथ खणण खां घबराहट महसूस थो करियां। तव्हां मूंखे जेतिरियूं वणनि वगारियूं ॾियो, पर ख़ुदा जे वास्ते हिननि माण्हुनि सां कंहिं नेकीअ जो मशवरो न ॾिजो। तव्हांखे यादि आहे त असां ॿई हिकु ई वक़्तु दुआ घुरंदा हुआसीं, पोइ कहिड़ो सबबु आहे जो तव्हांजी दुआ क़बूल न थी ऐं कुदरत मूंखे बादशाह बणाए छॾियो? जेकॾहिं इन्हनि माण्हुनि जा अमल ठीकु हुजनि हा ऐं कुदरत खे इन्हनि जी भलाई घुरबल हुजे हा त तव्हां संदन बादशाह बणिजो हा, पर ही बदबख्त हुआ, खेनि चङे मठे जी का सुञाणप ई कोन हुई। इन करे कुदरत खेनि संदन ख़राब अमलनि जी सज़ा ॾियण जे लाइ मूंखे हिननि जे मथां बादशाह मुक़ररु कयो आहे। हाणे मां मरण घड़ीअ ताईं पंहिंजो प्रोग्राम पूरो कंदो रहंदुसि। जेकॾहिं कुदरत खे संदन दाहुनि ते रहम अची वञे ऐं मुंहिंजी ज़िंदगीअ जा ॾींहं पूरा थी वञनि त ॿी ॻाल्हि आहे, बाक़ी ॿी सूरत में मुंहिंजे तरफ़ां का बि कोताही कोन थींदी। नेक दिल दरवेश जवाबु ॾिनो त पुट, तूं बिल्कुलु सही थो चवीं। जेकॾहिं ही माण्हू कुदरत जे तरफ़ां कंहिं इनाम या बहितर सलूक जा हक़दार हुजनि हा त वाक़ई मुंहिंजे उमिरि भर जूं दुआऊं रायगान त कोन वञनि हा। ही माण्हू जिन मुंहिंजे बदिरां तुंहिंजे सिर ते ताज रखियो आहे, इन लाइक़ु नाहिनि त हिननि जे मथां रहम कयो वञे। तूं शौक़ सां पंहिंजो कमु जारी रख। इहो चई मुर्शिद दरबार मां निकिरी वियो। दोस्तो, इन बारे में अव्हां छा पिया चओ? असांजे मथां जेकॾहिं अहिड़ा बादशाह मुसलत थियनि था त इन में कंहिंजी ग़लती आहे? कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो।